Welcome to Time News Studios. You are watching 11 PM Bulletin. महांगाई सटियल अवाम ते पेट्रोल बम किराइण जूं तैयारियूं, पेट्रोल समेत तेल वारियूं शयूं महांगियूं करण जो इम्कान। ज़रियनि मूजिबि ओगरा पारां 16 दिसंबर खां पेट्रोल 5 रुपया महांगो करण जी सिफारिश, हाई स्पीड डीज़ल 7 रुपया फ़ी लीटर महांगो करण जी तजवीज़। ज़रियनि मूजिबि नाणे वारी वज़ारत नाओ माणियल ओगरा जी समरी जी मंज़ूरी वज़ीर आज़म ॾींदो। नेपरा फ्यूल एडजस्टमेंट जी मद में बिजली 1 रुपयो 11 पैसा फ़ी यूनिट महांगी करे छॾी। नेपरा मूजिबि नवां अघ के इलेक्ट्रिक साफ़ीन ते लागू न थींदा। हुकूमत को वाज़ेह कर देना चाहते हैं कि 31 जनवरी तक हुकूमत मुस्ताफ़ी हो जाए। अगर 31 जनवरी तक हुकूमत मुस्ताफ़ी नहीं होती तो फिर सरबराही इजलास 1 फरवरी को इस्लामाबाद के लिए लॉन्ग मार्च का ऐलान कर देगा। पीडीएम हुकूमत के 31 जनवरी ताईं इक़्तिदार छॾण जो अल्टीमेटम ॾेई छॾियो। इजलास बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो आहे त हुकूमत इस्तीफ़ा न ॾिनी त पहिरीं फरवरी ते लॉन्ग मार्च जो ऐलान कयो वेंदो। अवाम अॼु खां लॉन्ग मार्च जी तयारी शुरू करे। हुकूमत पारां इस्तीफ़ाऊं ॾेई असेंबलियूं टोड़ण बाद चूंडुनि जो ऐलान कयो वेंदो त पोइ ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो पीडीएम कंदी। 31 दिसंबर ताईं ओपोज़िशन जा चूंडियल नुमाइंदा इस्तीफ़ाऊं पार्टी क़यादत वटि जमा कराईंदा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हाणे ॻाल्हियुनि जो वक़्तु गुज़री चुको, इमरान ख़ान खां इस्तीफ़ा वठण जो वक़्तु अची वियो आहे। मरियम नवाज़ चयो त अवाम जी अदालत में अची चुका आहियूं, हाणे फ़ैसिलो अवाम कंदो। गुज़िरियल ॾींहुं घरां ई न निकिता हुआसीं त चयो वियो जलसो नाकाम थी वियो। जलसेगाह में बीहण जी जॻह न बची हुई, केतिरा ई माण्हू रस्तनि ऐं फ्लाईओवर ते बीठा हुआ, उन्हनि उते बीही ख़िताब ॿुधो। ऑपोज़िशन इस्तीफ़ाऊं ॾियणु चाहे थी त भले ॾे ऐं जलसनि बाद लॉन्ग मार्च करणु चाहे थी त उहो बि शौक़ु पूरो करे। ब्लैकमेलिंग में न ईंदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो रद्द अमल। पार्टी अॻवाननि जे इजलास दौरान वज़ीर आज़म चयो त पीडीएम जो बयानियो पंहिंजी मौत पाण मरी वियो। पीडीएम एनआरओ लाइ जलसो कयो, जेतिरा बि जलसा कनि खेनि एनआरओ न मिलंदो। ऑपोज़िशन अवाम जूं ज़िंदगियूं ख़तरे में विझी हुकूमत खे ब्लैकमेल करण जी कोशिश कई। कल पीडीएमए ने अपनी सियासत का लाहौर में जनाजा निकाला है और वो जो बहुत बुलंद बांग दावे करते थे उनका रिजल्ट 0/0 निकला है। वफा करोगे वफा करेंगे, जफा करोगे जफा करेंगे, सितम करोगे सितम करेंगे, हम आदमी हैं तुम्हारे जैसे, जो तुम करोगे वो हम करेंगे। आए इस्तीफे दें, मैं आपका मुंतज़िर हूँ। 2 महीने की डेट 15-20 फरवरी डाल दी आपने। किसने आपको ये कहा है? आप ये कहते हैं कि आप हमसे बात नहीं करना चाहते, आप इमरान खान से बात नहीं करना चाहते, तो फिर आप बताएं किससे करना चाहते हैं, उससे करवा देते हैं। मैं नवाज शरीफ साहब को पहला पैगाम बतौर वजीर दाखिला देना चाहता हूँ। नवाज शरीफ साहब, इनफ इज इनफ, दैट्स इट। पीडीएम वारनि खे इस्तीफ़ाऊं ॾियणियूं आहिनि त ॾियनि, मार्च करणु चाहिनि था त इस्लामाबाद अचनि, वधीक 2 महीननि जी देरि न कनि। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो त हुकूमत ॻाल्हियुनि जा दर बंदि नथी करणु चाहे। वज़ीर आज़म एनआरओ ऐं नैब खां सवाइ हर मामले ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। वज़ीर आज़म सां ॻाल्हियुनि खां इनकार कंदड़ पीडीएम वारा कंहिं सां ॻाल्हियूं करणु घुरनि था, नालो ॿुधाइनि त असां ॻाल्हियूं कराईंदासीं। शेख रशीद चयो त लाहौर वारनि जलसे दौरान ज़िम्मेवारी जो सबूत ॾिनो। जलसे में मौलाना फज़लुर रहमान जे मदरसनि जा शागिर्द न अचनि हा त खेनि वॾी मायूसी थिए हा। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त नवाज़ शरीफ़ ऐं नून लीग जो बयानियो न हलंदो। लाहौर में पीडीएम जो जलसो नाकाम थी वियो। महमूद ख़ान अचकज़ई ऐं संदसि नस्ल पाकिस्तान जो मुख़ालिफ़ आहे। संदसि ॻाल्हियूं पंजाब जे असेंबली मेंबर्स खिलंदे ॿुधियूं। असांजी शिकायत नून लीग जी क़यादत सां ठहे थी। ख़ासि मुआविन शहबाज़ गिल चयो त लाहौर में शरीफ़नि जी दास्तान दफ़न थी वई। मरियम नवाज़ सोलो परफॉर्मेंस लाइ लाहौर में 10 ॾींहं घुमंदी रही पर नाकाम थी वई। बिलावल भुट्टो ज़रदारी नवाज़ लीग जो नायब चेयरमैन बणिजी वियो। पीडीएम में सभ खां वधीक नुक़सान बिलावल खे थियो आहे।
पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के ओपोजिशन लीडर शहबाज शरीफ सां कोट लखपत जेल में मुलाक़ात की इजाज़त मिली वई। बिलावल सुभाणे शहबाज शरीफ सां मुलाक़ात लाइ जेल पहुचंदो। ॿिन्ही अॻवाननि में हुकूमत मुखालिफ़ तहरीक, पीडीएम के फैसलनि समेत मुख़्तलिफ़ मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त शहबाज शरीफ सां संदसि अमड़ जे लाॾाणे ते ताज़ियत कंदुसि। IG सिंध के मुबैना अगवा समेत कराची वाक़े की जांच रिपोर्ट 24 दिसंबर से सिंध काबीना के इजलास दौरान पेश कई वेंदी। इजलास की सदारत वडो वज़ीर मुराद अली शाह कंदो। रिपोर्ट पधरी करण या न करण बाबत फैसलो काबीना कंदी। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब की प्रेस कॉन्फ्रेंस। उन्हें चयो त वफ़ाक़ी सरकार की नाअहली सबब सिंध सूधो समूरे मुल्क में गैस जो बहरान शिद्दत इख्तियार करे वियो। बुधो आहे त हिकु माण्हू के इलेक्ट्रिक के फ्यूल मुहैया करे रहियो आहे। उनखे फ़ाइदो पहुचाइण लाइ नेपरा हिकु भेरो ॿीहर बिजली जा अघ वधाए छॾिया। PPMPA राजा खान महर पार्टी क़यादत आॾो इस्तीफ़ा ॾियण खां इनकार करे छॾियो। ज़रियनि जो चवणु आहे त अली नवाज़ उर्फ़ राजा खान महर ऐं पीपल्स पार्टी क़यादत में घोटकी जी नंढी चूंड दौरान इख़्तिलाफ़ पैदा थिया हुआ। राजा खान महर पार्टी क़यादत तरफ़ां डीसीट करण वारनि कोशिशुनि ते बि नाराज़ हो। खेसि ख़दशो आहे त संदसि इस्तीफ़ा मंज़ूर कई वेंदी। पेट्रोलियम कमीशन मुल्क में पेट्रोल के बहरान की जांच मुकम्मल करे रिपोर्ट वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी। वज़ीर आज़म के सलाहकार शहजाद अकबर चयो आहे त कमीशन की रिपोर्ट सुभाणे काबीना में पेश कई वेंदी। काबीना की मंजूरी बाद रिपोर्ट पधरी भी कई वेंदी। सिंध के रेवेन्यू खाते में कागज़न की स्कैनिंग ते मुबैना तौर रिश्वत वठण जो इंकशाफ। सूबाई वज़ीर मखदूम महबूब ज़मान शिकायतों मिलण खां पोइ नोटिस वरितो। IG रजिस्ट्रेशन की सरबराही में 3 रुकनी जांच कमेटी कायम। कमेटी के 14 ॾींहनि में जांच मुकम्मल करण की हिदायत। नवाबशाह में अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार के घर ते हमले में मुलविस हुअण जे इल्ज़ाम हेठि 5 जवाबदार गिरफ़्तारी बाद दहशतगर्दी टोल अदालत में पेश। 7 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले। गिरफ़्तार थियलनि में ज़रदारी बिरादरी सां वास्तो रखंदड़ ज़ुल्फ़कार ज़ाहिद, शेर खान मोहम्मद ऐं ज़मीर ज़रदारी शामिल। वकीलनि पारां सुभाणे बेनज़ीराबाद ऐं सखर डिवीज़न में अदालती कार्रवाइनि जे बाइकॉट जो ऐलान। कायदे अवाम यूनिवर्सिटी लाड़काने के कैंपस की इंतजामिया तरफां रहतूं अदा न करण तां हॉस्टल की बिजली ऐं गैस जा कनेक्शन काटा। शागिर्द परेशानियुनि में मुब्तला। सेप्को ऐं सुई गैस इख्तियारनि जो चवणु आहे त कैंपस ॾांहुं 21 लाख रुपया रहतूं आहिनि। अदा न करण तां बिजली ऐं गैस जा कनेक्शन काटिया विया आहिनि। शागिर्दनि मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी हॉस्टल की बिजली ऐं गैस की फ़राहमी बहाल कराई वञे। लाड़कानो भरिसां ठुल शाख मां नारी जो गोलियूं लगल लाश हथ अचण वारो मामलो गुझारत बणिजी वियो। ईदी रज़ाकारनि सुञाणप न थियण करे लाश लाड़काने शहर जे दुदाई कब्रिस्तान में अमानत तौर दफ़नाए छॾियो। शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट मूजिब नारी खे हिकु गोली मथे में ऐं ॿी हथ में लगी। पुलिस जो चवणु आहे त नारी जी सुञाणप लाइ नादरा सां राब्तो कयो वियो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। सिंध में कोरोना वबा गुज़िरियल 24 कलाकनि दौरान वधीक 6 हयातियूं गिड़काए छॾियूं। 1260 नवां केस रिपोर्ट। वॾे वज़ीर पारां जारी कयल अंग नखरनि मूजिब हेल ताईं फ़ौतगियुनि जो अंग वधी 3164 थी वियो। मुतासिरनि मां 781 मरीज़नि जी हालत नाज़ुक आहे। 86 मरीज़ वेंटिलेटर्स ते आहिनि। मीरपुर माथेलो में छिते कुते जे ॾाढ़नि सबबि ज़ख़्मी थियल 7 वरनि जे नींगर दम ॾेई छॾियो। हफ़्तो अॻु नींगर इनायत शर खे छिते कुते ॾाढ़े ज़ख़्मी कयो हो। खेसि सादिकाबाद जी अस्पताल में दाख़िल करायो वियो जिते हू फ़ौत थी वियो। सजावल ऐं जाम साहब वेझो ख़ौफ़नाक हादसनि में 4 ॼणा अदिल जो शिकार। सजावल वेझो कोच जो मोटरसाइकिल खे टक्कर। 2 ॼणा सिकंदर ऐं अज़हर फ़ौत थी विया। जाम साहब लॻ रिक्शा कल्टी थियण जे नतीजे में ज़ख़्मी थियल ॿारड़ी दम ॾेई छॾियो। हिकु नींगर थॾे ते फ़ौत थी वियो हो। कंधरा वेझो रिक्शा ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि हिकु ॼणो मिठल शाह फ़ौत। रिक्शा ड्राइवर गिरफ़्तार।
में हड़ताल के जी यूसी मंगवाणी में समय नायाब पखियुनि जो शिकार GDA अॻवान सरदार अली गोहर महर ऐं संदसि दोस्तनि सरदार नियाज़ुल ख़ान जामरी जी ज़ाती शिकारगाहनि में नायाब पखियुनि जो शिकार कयो। ज़रियनि मूजिबि झंगली जीवत खाते जे अमलदारनि कार्रवाई करण बदिरां शिकार दौरान सरदारनि खे प्रोटोकॉल ॾिनो। सेनेट चेयरमैन सादिक सिंधराणी थर पहुची वियो। डाहिली में अरब शहज़ादनि जे शिकार लाइ क़ाइम कैंप्स जो दौरो इंतज़ामनि बाबति जाइज़ो वरितो। अरब शहज़ादा सुभाणे सिंध पहुचण बाद नायाब पखियुनि ऐं जानवरनि जो शिकार कंदा। अरब शहज़ादनि लाइ डाहिली, छाछरो, डीपलो ऐं नंगर पार्कर में कैंपूं क़ाइम थियल। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमत अरब शहज़ादनि खे शिकार लाइ इजाज़त ॾिनी आहे। अमेरिका में कोरोना वैक्सीन जो इस्तेमाल शुरू। पहिरीं वैक्सीन न्यूयॉर्क में एक हेल्थ वर्कर खे ॾिनी वई। रूस में एयरफोर्स जे ऑफिसर्स ऐं पायलट्स खे कोरोना वैक्सीन लॻाई वई। सिंगापुर में वैक्सीन जो इस्तेमाल हलंदड़ महीने जे आख़िर में शुरू कयो वेंदो। गॾियल अरब अमारात में कोरोना वैक्सीनेशन लाइ मुतासिरनि जी रजिस्ट्रेशन शुरू। ऐं तुर्की इसराइल सां सफ़ारती लाॻापा बहाल करे छॾिया। 2 साल अॻु गज़ा सां फ़लस्तीनियुनि ते हमलनि जे रद्दअमल में तुर्की इसराइल सां राब्ता मुअत्तल कंदे पंहिंजे सफ़ीर खे वापसि घुरायो हो। 2 सालनि बाद तुर्की जे सदर तैयब अर्दगान लाॻापा बहाल करे उफ्क ओलोतास खे इसराइल में सफ़ीर मुक़ररु करे छॾियो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस वां वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।